वीरपुर माथेलो सूमरा कॉलोनी वार्ड नंबर 5 में गुजरियल 15 ॾींहनि खां मुसलसल घिटिन में गोॾे जहिड़ो पानी बीठल, इंतज़ामिया गुम। सूमरा कॉलोनी वार्ड नंबर 5 में टाउन कमेटी ऐं पब्लिक हेल्थ जी लापरवाही सबबि गुजरियल 15 ॾींहनि खां सूमरा कॉलोनी जी घिटिन में गोॾे जहिड़ो पानी बीठल रहियो। इंतज़ामिया जी रिवायती सुस्ती बरक़रार, रहवासियुनि जो टाउन कमेटी ऐं पब्लिक हेल्थ ख़िलाफ़ एहतजाज कंदे रहवासियुनि जो चवणु हो त टाउन कमेटी वारनि जा चकर काटे काटे थकिजी पिया आहियूं, पर कोई बेदाद फ़रियाद ॿुधण वारो नाहे। असां DC घोटकी ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयूं था त फौरी तौरु घिटिन मां गंदो पाणी निकाल कराए ॾिनो वञे, ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। खपे 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 असांखे नाले सफ़ाई खपे। कमेटी वारनि ते लानत, म्युनिसिपल कमेटी वारनि लानत, म्युनिसिपल कमेटी वारनि घिटी आहे। असां 15 ॾींहनि खां वठी परेशान आहियूं। पाणी घिटिन जे अंदरि बीहजी वियो आहे, खूहा बंदि थी विया आहिनि। म्युनिसिपल कमेटी वारा अचनि था पिया, छड़ो मुख़्तसिर फॉर्मेलिटी पूरी करे उन्हनि जी थोरी थोरी मिटी कढे हलिया वेंदा आहिनि, सिर्फ़ु ॾेखावे जे लाइ, ऐं उहे हलिया वेंदा आहिनि। पाणी साॻियो घिटिन जे अंदरि बीठो आहे।